छा थियो आहे जॾहिं बि अचे थो का न का मुसीबत जी ख़बर न पवंदी। बाबा से नची भाई इब्राहिम के खान जा माण्हू डोड़ा खणी विया। भला था, तमाम भला था। डांटा नहीं को पकड़ चागे हरू भरू पे मैं गरीब को मारन मल मैं क्या मने जुआना दे हाथ लगन वे तो कुछ खबर पवे लगो ने मेरी पिट लाकरे बंदूक लगने तुझी पिट तुझी सुठी लगी अलाड़ साल भाग तुझे सुठी लगी ढोरो क्यों मार ढोरो क्यों मार तो कुछ नहीं ख्याल सा रहा पर न मोड़िया बाबा सही मां भी चयो मान पर मुखे चयन एड़ी गाल का भी न थींदी। अरे मुखे खबर ही त इहो बहादुर कोन बुलंदो जोत अंतर में वेर हाणे वरी नए सिर पलाद करणा पइजी विया ऐं ॿुधाइणो पवंदो इन बहादुर खे अॻे बि ॿुधायोमांसि ऐं हाणे बि ॿुधाईंदोमांसि त मूसा ख़ान जो वेर कारी हर ते पेर आहे कारी हर ते पेर। भलाड़े सालू तो जागा बाबा रात तू मूसा खान सामानी खाती मुझे तो साई कटी छजई। मां मुखे खबर हुई तो जे पी के यो बिठो जर असर कोन कंदो मां लकड़ पत्थर हजम करे वजा यो एक डी वारो जहर जो कख मुखे कंदो छा पर वरी भी बाबा एहतियात करण लाज़मी आ। इन्हे करे मूसा खान सा मुमानी खाधी त जी मूसा खान के शक न पए। बाबा तोखे कुछ थी पवे हा तो पो मुजो छा थे आ इने के छा थिंदो भलाड़े सालो तो जाभा ई सही थी चे मुखे कुछ भी न थींदो अञा तो मां लाऊं लहण जे चक्कर में आया ये वाछू टेड़े मुखे न दिस न त सुमाई असां तोखे नथा चऊं त इन जो मकसद इहो ना है त तू अची असां जे गीचीअ में पाओ। थोरो यो जहन में रख त मुखा वधीक फडई तोखे बियो हथ नहीं तो ये न थे त मूसा खान का अग में तोखे जहर ॾेई मारे छड़िया। मुखे सब खबर आहे पर तोखे शायद या खबर ना है त तू केतरो किरियल आई फराडी आहे पर खबर आ मुखे तोखा वधीक डायण बी का होंदी कोन। बुढ़ा आस्ते छोरी आस्ते ये रड़ी मुआडो न कर तोखे सब गालियो वनी मूसा खान के बुधाणो न त वन बुधा मुखे पक आहे त मूसा खान तोखा वधीक मुंजी गालियन ते एतबार कर ऐं पोइ तोखे जेकॾे नंगे सिर धिक्का ॾेई न कढरायो त सालू मुंहिंजो नालो न आहे शी मरे ड्रप न चरे जे चरे न उफट मरे। हाँ धिक्का ॾेई कढंदो उहो बि रहमत के रहमत रुसे त रब मञाए ॿिए जी जाइ न आहे मुआ ॾेडर आहे। भलाड़े सालो तो जा भाग जे करे न ये भागन में मिली पे वाह जो जोड़ी ठांदी आयो उन मां वरी हिकिड़ो छोरो थी पे त राजन खे टांटा ॾींदो टांटा। बाबा तू भी बस अम्मा बस मूं बस कई ओ माई जन्नत खुदा के मुझे तू तो मुझे मथा को रहम कर खेरा तो होश में काने का। हाय हाय की आऊं तो ते रहम कया जेकॾहिं खैरा के खबर पई न तो हू तो मुंहिंजी जिंदगी ज़हर करे छॾींदी जीअण जहिड़ो कान छॾींदी। खुदा के मन माई खुदा के मन
खेरा तोखे बंदूक कोन हंदी मुंहिंजी सूरन में जान छॾा। हाय हाय छा कयां ॻाल्हि ॿुध जेकॾहिं मूं तोखे छॾियो बि न तब सही कोन थींदो छो जो खैरां त तोखे छॾींदी कान न। मां हिन महिल ई निकिरां थो रहमत खे ॻोल्हण जे लाइ। जेसीं ताईं मां हुननि खे ॻोल्हे हथ न कंदुसि न वापसि कोन ईंदुसि। ॻाल्हि त ॿुध ही जेको खैरां खे तो ॾस ॾिनो छा उहो कूड़ो हुयो? कूड़ किथे अदी कूड़ किथे मिड़ई पंहिंजी जान छॾण लाइ खेरा खे तां कढियुमि। ओ अदी जन्नत मूं मथां भलाई कर जेकर न खेरा मोटी आई त अञा बि मूं मथां वॾो असरु कंदी छो त रनुनि जी मार ख़बर न का चार। पोइ इहे सूर मूंखे कोन था सुझनि रुगो तोखे ई था सुझनि। अदी तूं हुन सां मुंहुं ॾही वेंदीअ। ओ पंहिंजे नंढड़े जे सदिके मूं मथां रहम कर। अय हाय हाणे कसम न ॾे कसम बस छॾियई थी अलाह पियो ख़ैर करे अलाए छा थींदो हाणे हू माई मूंखे मारे छॾींदी कान छॾींदी बस तुझो थोरो अदी तुझो थोरो। हाँ अरे ॻाल्हि त ॿुध ओ यो अलाह साईं हाणे तूं मूंखे इन खैरा खां बचाइजा मूं त चङाई कई आहे पर हाणे गिची में पइजी वेंदी। तव्हांजा मुजरिम रईस बहादुर खान तव्हांजे साम्हूं आहे। वठो बंदूक कयो ॿिन्ही खे पूरो। न खान न हिननि खे मारणो नाहे बाक़ी हिननि जी ज़िंदगी मौत खां बि बदतर करणी आहे। जीअं अॻिते को बि लोठियो कंहिं बि चङे जी रस्ता रोक न करे। बहादुर खान मूं तव्हांजा मुजरिम तव्हांजे हवाले कया। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त उन्हनि खे कहिड़ी था सज़ा ॾियो इहो तव्हांजो कमु आहे। हाणे असांखे इजाज़त ॾियो। तोखे इजाज़त आहे खान वक़्तु अचण ते तुंहिंजो इहो थोरो लाहींदुसि बाक़ी हिन वक़्तु तुंहिंजे हमराहनि जी ज़मानत जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। सुभाणे तुंहिंजा हमराह तो वटि पहुची वेंदा। पोइ हैदर पुत्र मूंखे इजाज़त ॾे मूंखे त हिननि जो कारो मुंहुं करे जूतनि जो हार पाराए कारे गॾह ते चाढ़े मोकिलियो न मूसे खान ॾे। ही लाइक़ बि न जे आहिनि बालू पर बहादुर खान एॾो कमज़रफ़ ऐं नीच सोच जो मालिक नाहे जो हिननि सां अहिड़ी किरियल हरकत कंदो। हो छा हिननि खे ईअं छॾे ॾियो बाबा? न ईअं बि हिननि सां नाहे करणो। हिननि सां अहिड़ो कुझु करणो आहे जीअं हिननि जो ज़मीर हिननि सां मलामत करे त आइंदा अहिड़ी हरकत न कनि। बंदूक खणी छॾ बहादुर खान बंदूक खणी छॾ असां तुंहिंजा ॾोही आहियूं न। बंदूक खणी छॾ। ख़बर आहे मूंखे ख़बर आहे तव्हां जहिड़े माण्हुनि खे मौत ऐं बंदूक जो को बि ख़ौफ़ न आहे हूंदो। इन करे तव्हांजे ज़मीर खे जाॻाइण जे लाइ तव्हांजी सज़ा अहिड़ी हूंदी। बालो हुकुम कर पुत्र हुकुम करे। दिल त चए थी त हिननि खे नंगो मूंसां तरफ़ रवानो कयां पर इहो बहादुर जे शान वटां नाहे। इन जे करे हिननि जा कपिड़ा सॼे ॻोठ जे साम्हूं फाड़े मूंसां तरफ़ रवानो कयो जीअं अॻिते अहिड़े कम करण खां तौबा कनि। काॾे असांखे तो बेवकूफ़ बणाए। ॿुधाए माई ॿुधाए काॾे वियो मोह गेंडो खैरा खे तो बेवकूफ़ बणाए। धिका खाई खाई मोटी आया हूं केर बथरा आयो। ओ जन्नत मूंखे ॿुधाए त हिन भागे खे कई काॾे त
त मां हिन जी खल लाहियांसि त ख़बर पएसि त खैरां सां कूड़ काढण नतीजो छा आहे। ॿुध इहो गेंडो इनखे त मूं छॾे ॾिनो वियो हलियो। छा गुलाम कादर खे छॾे ॾिनी? मूंखे ख़बर हुई, मूंखे पहिरियों ई ख़बर हुई त हिन मोए गेंडे सां हिन धूतीअ जो चक्कर हले थो चक्कर। ॾिस माई वात न हण, फज़ीलत जो ॻाल्हाए रही मुंहिंजे घर ई वरी। ख़बर आहे मूंखे, ख़बर आहे घर तुंहिंजो इहो कारो हुकुम तोखे बिल्डिंग अॾाए ॾेई वियो हो। मुंहिंजो घर मां निकिरो। हा ॻाल्हि त ॿुध, हिते अॻ में आऊं रहियल आहियां न त मुंहिंजो घर थी वियो। अड़ी हेॾे जहिड़ी तूं सालण तहिड़ी मां सालण, वो घर तुंहिंजो कीअं थियो? सवालण तूं आहीं तूं। आऊं त मालकन खां मोकल वठी पोइ हिते आई आहियां, तंहिंजे करे हाणे मालकियाणी आऊं आहियां। हाणे घर करे नटाए न। मूंखे इहो ॿुधाए त तो मोए गेंडे खे छॾियो छो? मूं सम्झो त मां चवां थी सुबुह के सिज में इहो गेंडो हाणे हिते न ॾिनुई त पोइ मां तोखे हिन वण सां ॿधंदीसां ऐं लठनि जा सटकारा तुंहिंजे मथां हूंदई। छा मूंखे ॿधंदी ऐं लठूं हणंदी? ॻाल्हि ॿुध, आऊं इन गेंडे वांगुरु मोहताज कान आहियां। जेकॾहिं तूं मूंखे हिकिड़ी लठ हई न त आऊं तोखे 2 लठूं वाहे कढींदीसां, पूरो करे छॾींदीसां मिंट में। हा अदी हाणे विड़ो न पाण में। इहो गुलाम कादर काॾे वेंदो? इते ई हूंदो, मां तव्हांखे हथ करे ॾींदुसि। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, कन खोले ॿुधी छॾियो। तव्हां ॿिन्ही ॼणनि जे सुबुह के सिज में इहो गेंडो हाणे मूंखे हिते न ॾिनो त पोइ ॿिन्ही खे तड़े घर मां कढंदीसां। ॻाल्हाए छा थी? मथो त कोन फिरियो अथई? हा होश में ताईं? घर मुंहिंजो वरी घर मां तड़े बि मूंखे थी कढी। वाह वाह। अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे, यो मुड़सा है कारो कुम ठहराए तोखे बिल्डिंग ॾेई वियो हो। मुंहिंजो घर में पुठिया मुंहिंजो में बाक़ी तोरे भाणे ठहराया या ये तोर मुड़स ते ठहराए वियो? पराई थई जाए। इन्हे ते न ट्रड पाण वारी मिलके त ॿुधाए। घर मां हुन कढंदी सांस हिनखे मां हिते विहारे छॾींदसि। तो चङाई कहिड़ी मसत मां हुनखे आणे गुंदड़े खे ॿधो वरी खोले छॾियोसी। हा चङाई इहा काइम जो तोखे हिते वठी आयसि। हा विड़ो वठीसि हुनखे मथो छो करियो? हिनखे थी पुॼासि। चरियो थी पियो चरियो आई तूं वॾो चरियो आहीं। हा निकल हितां। सच्ची भाई ॼणा छिता चाहो निकल। बालू सोचो कार्रवाई कर त हिननि हमराहनि खे रवानो कयूं। सोचां थो त कंहिंखां शुरू कयां, किथां शुरू कयां? बालू बिस्मिल्लाह करे कंहिंखां न कंहिंखां शुरू कर। हाणे घणी थी अथनि, हथ कढोनि। हलो हाणे हलो, अखियूं फाड़े था ॾिसो, कढां वञा छंडका। हलो 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 बालू पण बाया तुखे त दूसरो कढे। केरल चङो छो मिली पए यार, तोखो सवा असांजो जोड़ खुटल हुयो। हा केरल 4 मना बेड़ा पार। छो रेल पुरणी छा जो एतिरनि हमराहनि जी ज़रूरत पवंदी? यार अजायो टंगू हणी हणी बुखन में बेहाल थी आऊं। चइबो त कंहिंखे ॾारे ॾियण जो इरादो आहे? हाँ यार,
पर यार एड़ो को भी दा सजे कोन तो बोलियो को एड़ो दा कयूं तो मस्त कलंदर दावरी चाजो रात अली के घर में गिड़ू था कुछ न कुछ हथ जरूर अची विंदो यार खेरल गाल बधई कुत्तो भी खाऊं और ये कुख भी न भरजे पो यार केड़ो फायदो ने चोरी का जू मजू कुछ समझण की कोशिश कर कुछ बल त थी पवंदो न जस ताईं को दावा गोले वठूं। हाँ खेरल सही पहुंचे ये मजू 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 बैठे बैठे भूख मरी वेंदासी कुछ न कुछ करणो पवंदो इन ही करे अमीन इन ही करे चवां थो त रात अली के गोठ जो पासो वठूं जेकॾहिं रोक हथ न आई न त कंहिं ढोर ढगे खे बि रहणे ईंदासीं कीअं मजू ढोर ढगो कंदासी काॾे सूमर रुगो कासाई ताईं पहुचाईंदासीं न त उन वक्त ही पैसा मिलंदा यार ढोर में 4 ॼणनि जो छा थींदो मस्त हजार ईंदो फिलहाल लखन जा ख्याल छड लखन जा ख्याल खीसे गरम करण जो सोच खेरल मां तो सा बदल आया जेकी संगति सलाह क्या ख्याल है त पोइ इहा ई सलाह आहे मजू त रात हलूं था ठीक है असा के को भी इतराज कोने बरकत बरकत दीवार पानी पिया घर सौदो पूरो आहे न जी बाबा हे वठी लो बाबर साईं वो फ्रूट वो मेवे जे लाइ त चईसि हाणे कोन थो ॾे बाबू हाणे तो ख़बर न आहे ख्याल कंदो कर जी बाबा हुकुम कबे भला हाणे सालू तुंहिंजा ॿार वञ अंदर ख्याल करो नी फकीराना फिटावण दा अंजाम है अरे चुप कर मुझे खबर है कि तू कितनी फकीर है बस जाओ हूं तो सोचो तहां बिली जाए थे लाश ईंदा लाश सुठो हुयो त असांजा लाश अचनि हा पर हिन नाग खे अधमुओ करे बहादुर खान पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे मौत खे दावत रेसर असांजो बि हाणे वाइदो आहे घणो वक़्तु बहादुर खान ज़िंदा न रहंदो जेकर अञा बि ज़िंदा रहियो त पोइ दुख आहे असांजी ज़िंदगीअ ते भला त पुराणा ॾाहन थींदा नजीब तहांजे हिकु हिकु ज़ख्म जो बहादुर खान खां हिसाब वठंदुसि छो त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे कारीगर ते पेर रेसर मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो ओसी ताईं सुख जो साह न खणंदुसि जैसे ताईं बहादुर खान जो पटको दूर में न मिलाईंदुसि दूर में वो छोकू गोठ में दाखिल थी वडी गलती की तसे वरी हाने घर में दाखिल थी अन्या वडी गलती था कयो अरे गुलाम कादर कुछ भी कोन थींदो हरू भरू साह पियो तो वञे छोकू तू आई हलकड़ो मुर्स दीवार टपण में देरी न थो करे यार असांजो गोरा मुर्स
न भॼी सघूं न भित टपी सघूं। पोइ ख़बर अथई न त असां सां कहिड़ो असर थो थिए पियो। गुलाम कादर तोखे छॾे कोन वेंदुसि। हिन चकर मुंहिंजो तोसां वाइदो आहे, मां तोसां यको गॾु हूंदुसि, सम्झी? हल आख़िर भेरो मां तो ते एतबार कयां थो, पर यार मूंखे छॾे भॼी न वञ। गुलाम कादर कोन थो भॼां, कोन हरू भरू तो लड़ाई। हाणे हल त हली घर हली ॿ टे गिरा खाई अचूं, बुक हली पासा वरता। हल यार हल वाकई। न वेंदे असुल मारी वेंदे अॻियां थी वञो। मां चवां थो कट अॻियां थी हलो। हला तो अरे अदा सफा को बेहिमत हाल ही कोन है को ये तो हथन में छडाई वियो आ। इहो त चङो जो मां पहुची पियस। अदिया जा तो हुनखे भॼाए छॾियो। तूं तकड़ में करिया त मां हुनखे तो वठी अचां, हरू भरू हुनखे भॼाए छॾी। कारा जे सर ॾेखारो हुजे अदा, इहो गुंदड़ो तोखे काथे वठो ॾे हा। इहो त चङो थियो जो मां पहुची पियस, न त ओलो सोलो धक्को हणी तोखे पूरो कयूं उफट कयूं हलियो वजाई हा। बस अदा मां छा कयां, बाहिरियां सिर खे इहो गुंदड़ो बाखे वरी हथे अचे न त इन जो बेजालो कढी कावन खे ॾेखाराए।